दोस्तों इंसान जॾहिं कंहिं बि एक्टिविटी में न हुजे थो तॾहिं बोर थी वेंदो आहे। जेकॾहिं हर ॾींहुं बोरियत में गुज़रे थो त पोइ इंसान डिप्रेशन जो मरीज़ थी वेंदो आहे। पोइ मथे ते वज़न, मथे जो सूरु मामूलु बणिजी वेंदो आहे। कोशिशि करियो पंहिंजो पाण खे कंहिं न कंहिं शइ में मसरूफ़ ज़रूरु रखो। अस्सलाम वालेकुम, सिंधी निफ़ो ते भलीकार, आऊं आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त जेकॾहिं तव्हां बोर थी रहिया आहियो त छा करणु घुरिजे, जंहिंसां तव्हां पंहिंजी बोरियत कुझु हद ताईं ख़तमु करे सघो था। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। अहिड़ी सूरत में तव्हां कंहिं बि क़िस्म जी डॉक्यूमेंट्री ॾिसी सघो था। तव्हां यूट्यूब ते अफ्रीकन ट्राइब्स सर्च करियो, अफ्रीकी क़बीलनि जा दिलचस्प रस्म ऐं रवाज ॾिसी सघो था। यूट्यूब ते उर्दू डॉक्यूमेंट्री या सिंधी डॉक्यूमेंट्री लिखी सर्च करियो, तव्हां ॾे मुख़्तलिफ़ वीडियोज़ अची वेंदियूं। दोस्तों, कंहिं बि डॉक्यूमेंट्री खे ॾिसण सां बोरियत बि ख़तमु थी वेंदी आहे ऐं असांजी मालूमात बि वधी वेंदी आहे। तव्हां घर वेठे दुनिया जहान जा अजाइब घर ॾिसी सघो था। मुख़्तलिफ़ व्लॉगर वञनि था, असांखे अजाइब घर ॾेखारनि था। यूट्यूब ते तव्हां पाकिस्तान म्यूज़ियम लिखी सर्च करियो, पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ म्यूज़ियमनि जूं वीडियोज़ अची वेंदियूं। या तव्हां मिस्र जा तारीख़ी अजाइब घर बि ॾिसी सघो था। इजिप्ट म्यूज़ियम लिखी सर्च करियो। म्यूज़ियम ॾिसण सां असांखे सबक़ बि मिली वेंदो आहे ऐं तारीख़ी मालूमात बि मिलंदी आहे। तव्हां घर वेठे मुख़्तलिफ़ बाज़ारूं बि घुमी सघो था। मुख़्तलिफ़ व्लॉगर वञनि था जेके असांखे वीडियो ज़रिए मार्केट जो टूर ॾियारींदा आहिनि, जंहिंसां मार्केट जी ख़बर लॻी वेंदी आहे। तव्हां यूट्यूब ते सर्च करियो चोर बाज़ार कराची। मुख़्तलिफ़ मार्केटूं तव्हांखे ॾेखारींदा जितां 500 वारी शइ 100-200 में बि मिलंदी। कंहिं बि शहर जी होलसेल मार्केट बि ॾिसी सघो था, जीअं कराची होलसेल मार्केट। अहिड़ी वीडियोज़ ॾिसण सां असांखे मुख़्तलिफ़ शयुनि ऐं शहरनि जी ॼाण मिली वेंदी आहे। दोस्तों, तव्हां का नई ॿोली बि सिखी सघो था। वांदकाई में तव्हां पंहिंजी इंग्लिश बहितर बणायो या का बि अहिड़ी ॿोली सिखण जी कोशिशि करियो जेका तव्हांखे पसंदि आहे। का बि ॿोली तव्हां ऑनलाइन बि सिखी सघो था। जीअं अरेबिक सिखण लाइ तव्हां प्ले स्टोर ते सर्च करियो अरेबिक इन उर्दू। मुख़्तलिफ़ एप्लीकेशन्स अची वेंदियूं जिन मां अरबी सिखी सघो था। अहिड़ी तरह पश्तो, बलोची ऐं सिंधी जूं बि एप्लीकेशन मिली वेंदियूं। को बि हुनुर सिखण जी कोशिशि करियो। दोस्तों, यूट्यूब हिकु यूनिवर्सिटी आहे। हितां तव्हां हर शइ ठाहिणु सिखी सघो था। मोबाइल जी मरमत खां वठी कपिड़ा सिबण ताईं ॿिया खोड़ हुनुर तव्हां यूट्यूब तां सिखी सघो था। बोरियत खे भॼाइण लाइ मुख़्तलिफ़ किताब बि पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हां वटि किताब न आहिनि त सिंध सलामत वेबसाइट तां ऑनलाइन सिंधी किताब पढ़ी सघो था। जेकॾहिं तव्हांखे अॼु ताईं कंहिं बि बर्थडे विश न कई आहे त घबरायो न। यूट्यूब ते तव्हां हैप्पी बर्थडे लिखी अॻियां पंहिंजो नालो लिखी सर्च करियो, तव्हांखे खोड़ वीडियोज़ ऐं गाना मिली वेंदा जंहिंमें तव्हांजे नाले सां बर्थडे विश हूंदी। दोस्तों, यूट्यूब ते मुख़्तलिफ़ कारोबारी आइडियाज़ बि ॾिसी सघो था। कारोबारी मालूमात हुजण बि लाज़मी आहे अॼुकल्ह जे दौर में। आज़ाद चाय वाला, बिज़नेस टॉक, बिज़नेस स्कूल पाकिस्तान जा बहितरीन कारोबारी चैनल आहिनि जितां कारोबारी आइडियाज़ मिली सघनि था। मूड खे सही करण लाइ तव्हां का फ़िल्म बि ॾिसी सघो था। मुंहिंजी पसंदीदा फ़िल्म परफेक्ट स्टॉर्म आहे। दोस्तों, हिन में 12 ग़रीब मुहाणा हूंदा आहिनि जेके समुंड में मच्छी मारण वेंदा आहिनि, जिन खे उते हिकु वॾे तूफ़ान जो मुंहुं ॾिसणो पवंदो आहे। हीअ फ़िल्म सची कहाणी ते ठहियलु आहे, तव्हां बि ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हां शहर में रहो था त ॻोठ वेझो आहे त ॻोठ खे चकर ॾेई अचो। ताज़ी हवा ऐं वॉक करण सां इंसानु फ्रेश महसूसु कंदो आहे। जेकॾहिं ॻोठ वेझो न आहे त इन जी जॻह ते बोरियत में तव्हां तड़ बि करे सघो था। तड़ सां बि इंसानु फ्रेश थी वेंदो आहे, मथे जो वज़न बि लही वेंदो आहे। मोबाइल जी हिकु एप्लीकेशन आहे पिंटरेस्ट। हिते तव्हां दुनिया जहान जूं दिलचस्प तस्वीरूं ॾिसी सघो था। दोस्तों, तव्हां असांजी पुराणियूं वीडियोज़ बि ॾिसी सघो था जंहिंमें असां दुनिया जहान जी दिलचस्प मालूमात सिंधी ॿोली में ॾिनी आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि ते बि वीडियोज़ ठाहियूं आहिनि। हीअ वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।